उनखे आउं सदाई चवंदो आहियां सिंधी अदब जो सुनहरी दौर, उहो न रुॻो सिंध में पर हिंद में उहो दौर सुनहरी दौर आहे, छो त उते बि सिंधी ॿोलीअ सां उहो साॻियो मसइलो दरपेश हो जेको हिते आहे। हिते त वरी सिंधी जी ज़मीन हुई, उते त सिंधी जी धरती बि न हुई, पर उते जेके माण्हू हूंदा हुया जिन कैम्पस में रहिया उन्हनि में स्कूल क़ाइमु कया, उनमें सिंधी जेके हुया मास्टर हुया उन्हनि सिंधी ॿारनि खे पढ़ायो ऐं जेको अदब उते तकलीफ़ थियो उन दौर में उहो उते जो सुनहरी दौर आहे। उते सिंधी ॿोलीअ जा जेका तहरीक हली उन्हनि सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ तौरु उते वधायो। शेड्यूल में क़ौमी ॿोली जे शेड्यूल में 15 नंबर ते सिंधी ॿोली आहे ऐं हाणे त जेको आहे उते राज्यसभा में सिंधी ॿोली में तस्वीर बि करे सघे, जी ॿियनि ॿोलियुनि में करे सघे। असां वटि हिते छा हालत आहे, ॿिनि माण्हुनि सिर्फ़ु सिंधीअ में कसम खयो ऐं उन ते हिकिड़ी मुतसिब धुर जेका आहे उन्हनि उन ते एॾी वावेला कई त सॼे पाकिस्तान में जेको आहे सो क़ौमी ॿोलीअ में कसम खयो वियो, हिते जेको आहे सो उन क़ौमी ॿोलीअ में कसम न कयो, ॿिनि माण्हुनि सिर्फ़ु कसम सिंधीअ में कयो आहे। त इहा सूरत हाल उन दौर में बनियूंट में वधीक उभरी आई, जॾहिं असांजे वसीलनि ते कब्ज़ा कया विया, जॾहिं असांजे ॿोलीअ खे ख़तमु कयो वियो, तॾहिं इहे शाइर ऐं अदीब हुआ जिन इहो महाज संभालियो ऐं इन मां पार पिया। ताजल बेवस जे जेको किरदारु आहे, उन शाइरीअ जो जेको हवालो आहे, उन में वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त हुनजी ॿोली जेका आहे सा ॿाराड़ीअ जी ॿोली आहे। शेख अयाज़ पाण बि चयो आहे त शाइरीअ लाइ ॿाराड़ीअ जी ॿोली ज़रूरी आहे, जेका शायदि ज़ाहिर आहे शेख अयाज़ वटि न हुई, हुन वटि शहरी ॿोली हुई, शिकारपुर जी ॿोली, सखर जी, कराचीअ जी, प्लस उर्दू जो जेको हुन ते असरु हो, उहा ॿोली आहे। ताजल बेवस जी ॿोली ॿाराड़ी जी ॿोली आहे। उस्ताद बुखारी वटि ॿोली ॿाराड़ी जी ॿोली आहे ऐं इन जी अहमियत इहा आहे जो अरब जेके हुआ उहे पंहिंजे ॿारनि खे ॿाराड़ी में मोकिलींदा हुआ त जीअं उते जो माहौल ॾिसनि, उते जी ॿोली सिखनि, छो त शहरनि जी ॿोली गॾु विचड़ थी वेंदी आहे, गाॾड़ साॾड़ थी वेंदी आहे, छो त उते काफ़िला ईंदा आहिनि ऐं ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि, सनत हूंदी आहे, सभु कुझु हूंदो आहे, ॿियुनि ॿोलियुनि वारा माण्हू हूंदा आहिनि, इन करे ॿोली गाॾड़ थी वेंदी आहे। ॿाराड़ी में ॿोली जेका आहे सा ख़ालिस रहे थी, सची साफ़ निबार रहे थी। इहो बेनिफिट, इहा प्लस पॉइंट हुई ताजल बेवस। हाणे उनखे उन कीअं इस्तेमालु कयो आहे इहो त असांखे जॾहिं इन क़िस्म जो तर्जुमो कयो वञे, ख़ुदि उस्ताद बुखारी जो, ताजल बेवस जो या अयाज़ जो या उन दौर जा जेके बि शाइर आहिनि, असां वटि जॾहिं इन तनक़ीदी नुक़्ते नज़र खां जॾहिं उन्हनि खे ॾिसंदासीं तॾहिं ई असां कुझु हासिलु करे सघंदासीं। मिसाल तौरु हिते जेको नज़्म ताजल जो ऐं हिदायत जो जेको पेश कयो वियो, ऐं इहे ॿई नज़्म अञा ॻाया न विया आहिनि शायदि, इहे ॿई नज़्म ॻाइजणु खपनि। हाणे उन लाइ वरी असांखे ॻाइणा अहिड़ा खपनि जेके इन नज़्म खे, इन्हनि नज़्मनि खे सम्झनि ऐं लफ़्ज़नि खे सम्झी ॻाइनि। असां वटि मुसीबत इहा आहे त असांजो हाणे जेको ॻाइणो जेको पैदा थो थिए उहो लफ़्ज़नि खे कोन थो सम्झे, धुन खे सम्झे थो। असांजो आम माण्हू बि हाणे हिकिड़नि अहिड़नि चकरनि में अची विया जो हू इन्हनि खे, मिसाल तौरु अयाज़ जो कलाम कंदीअ न सिंगरी, ॿुबर न पलड़ो, छांगू न छेलड़ा, मारू अकेलड़ा, इहो जॾहिं सरबत सिंधी ॻाईंदो त असांजा सिंधी माण्हू नचंदा हुआ। बाबा ही त रोअण जहिड़ो कलाम आहे, उन ते तव्हीं नचो पिया। त इन्हनि मां जेको सिंध गुज़री आहे, सिंधी माण्हू गुज़रिया आहिनि, सिंधी ॿोली गुज़री आहे, सिंधी शाइरनि जेको पंहिंजो
कमु कयो आहे या उन्हनि जेको किरदारु अदा कयो आहे उन ते लिखण जी ज़रूरत आहे। ॿी ॻाल्हि इहा त ख़ुदि ताजल जा किताब जेके आहिनि उहे अणियल बि आहिनि। ताजल जो रिसालो मिसाल अथव, उनखे पढ़ण जी मूंखे वॾी सिक आहे, छो त उन में घणियूं ॻाल्हियूं मिसाल तौरु सिंधी जो तवील तरीन बैत या सिंधी जे अहिड़ो बैत जंहिंमें सिंधी ज़ेवर जे जिन जा नाला हुन ॾिना आहिनि ऐं शाइरी में ॾिना आहिनि। इहो थोरो जीअं ताज ॻाल्हि कई अवामी शाइरीअ जी, इहो थोरो सुघड़नि वारो जेको लहज़ो, जेको अवामी शाइरी वारो लहज़ो जेको, इहो बिल्कुलु सही चयो ताज त उस्ताद बुखारी वटि ऐं ताजल बेवस वटि आहे। इन करे उहे ॻाया बि वञनि था। सिंध मुंहिंजी अमा तो मथां छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी। इहो कलाम जेको आहे सो न रुॻो सिंध ऐं हिंद में पर सॼी दुनिया में जेको आहे सो ॻायो वञे। त इहे मक़सदु इहो आहे त इहे किताब छपजणु खपनि। हाणे कीअं छपजनि, इहे केरु छपाए, शाबस हुजे ताजल जे औलाद खे जेको पंहिंजे पीउ खे यादि रखे थो ऐं असांखे बि यादि ॾियारे थो। ऐं उन बारे में जीअं संदसि न्याणीअ जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि खे थोरो अञा डिटेल में लिखणु खपे, छो त इहे जेके घर जे भातियुनि खे जेके ॻाल्हियूं ज़हन में आहिनि या उन्हनि जी आदत थियूं आहिनि उहे उन्हनि जी असांखे ख़बर कान्हे, इहे तफ़सील सां लिखणु खपनि। ऐं उहे छपजण बि खपनि। वरी वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त उहे छपजण बि खपनि। इहा सुठी ॻाल्हि आहे जो असांजा कुझु दोस्त लिखी आया। मुमताज़ अथवा इहो इन वटि बि घणियूं यादगिरियूं आहिनि ताजल जूं ऐं वॾो ज़मानो ॾिठो आहे हिन ऐं तक़रीर करण जो सुठो आहे। पाण कंहिं ॿार खे पंहिंजे साम्हूं विहारे उन जे साम्हूं तक़रीर करे इहे ॻाल्हियूं पंहिंजी ज़िंदगीअ जी जेके ॻाल्हियूं आहिनि इहे रिकॉर्ड कराए, छो त लिखंदो कोन मूंखे लॻे थो। लिखण में वरी हिकिड़ो माण्हू फासी थो पए ऐं ॻाल्हाइण में हिकिड़ा माण्हू ऐं मुमताज़ जहिड़ा माण्हू जेके आहिनि हालांकि वॾी उमिरि ॾे ॻाए बि सुठो थो, नचे बि सुठो थो, ॻाल्हाए बि सुठो थो। इहे टे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। हिन जो मूंसां मुख़्तसिर जेके मुलाक़ातूं थियूं आहिनि उन्हनि में ई असां हिक ॿिए खे इहे लॻो त ॼण असीं सालनि खां हिक ॿिए खे सुञाणूं था। त अहिड़ा माण्हू असां में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे बि इन ॾिस में जेको आहे पंहिंजो किरदारु अदा करनि। महिरबानी।